सांघड़ मां जान मोहम्मद अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ कादिर बख़्श छांगो लॻ खोसनि जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण करे इमाम बारगाह समेत असगर खोसो ऐं अनवर अली खोसो जा घर सड़ी रख थी विया। इमाम बारगाह ऐं घरनि में पियल लखें रुपयनि जो सामान बाहि साड़े रख में तब्दील करे छॾियो। बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल कंहिं बि संदन मदद न कई। बाहि मुतासिर असगर खोसो ऐं अनवर अली खोसो सहाफ़ियुनि अॻियां एहतजाज कंदे चयो त असांखे शक आहे त बाहि लॻी न पर लॻाई वई आहे। हिन बाहि वारे वाक़े में रियाज़ कीरियो, वारिस इलाइक़ो ऐं ॿिया मुलविस थी सघनि था। छो जो रियाज़ कीरियो ऐं वारिस इलाइक़ो काफ़ी वक़्त खां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे घर ख़ाली कराइण जूं धमकियूं ॾींदा हुआ। जेकॾहिं घर ख़ाली न कया विया, अवां जे घरनि खे बाहियूं ॾिनियूं वेंदियूं। असां बाहि मुतासिर DC सांघड़, SSP सांघड़ ऐं ॿियनि खे अपील कयूं था त लॻल बाहि में मुलविस हथनि खे वाइखो करे संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत इंसाफ़ लाइ एहतजाज कयो वेंदो।